सेहतमंद रहण लाइ जिते सुठी खुराक ज़रूरी आहे, उते सिहत ऐं सफ़ाई जो ख़्यालु रखण बि बेहद ज़रूरी आहे। जेकॾहिं जिस्म जी मुनासिब सफ़ाई न कई वेंदी त धूड़, मिटी ऐं जीवड़नि जे करे बीमारियूं बि थी सघनि थियूं। सेहतमंद रहण लाइ हूअं त रोज़ानो नीम गरम पाणी सां वेझणु घुरिजे, पर जेकॾहिं इन में सूफ़ जो सुर्को शामिल कजे त इहो पाणी वधीक फ़ाइदेमंद साबित थिए थो। अव्हां खे वेझण लाइ रखियल पाणी में 1 कप सूफ़ जो सुर्को शामिल करणो आहे। हफ़्ते में 1 या 2 भेरा इन पाणी सां वेझण जा अव्हां खे अनेक फ़ाइदा हासिल थींदा। सुर्के में कुदरती तौर ते तेज़ाबियत हूंदी आहे। ॼाणायल तरीक़े सां वेझण खल जी pH सतह खे तवाज़ुन में रखंदो आहे, जॾहिं त इन सां हाज़मे वारे निज़ाम खे पिणु ताक़त मिलंदी आहे। इन खां सवाइ ही हॾनि ऐं चेल्ह जी तकलीफ़ पिणु घटाए थो। पाणी में सूफ़ जो सुर्को मिलाइण एंटी बैक्टीरियल आहे। हिन सां ज़ख़्मनि खे ख़तम करण में मदद मिले थी। ही खल जी सोज खे घटाए बैक्टीरिया मां थियल इन्फेक्शन खे ख़तम करण में अहम किरदार अदा करे थो। ही पाणी अव्हां जी उस जी तपिश में सड़ियल खल खे ठीक करे थो ऐं खल जे ॿियनि इन्फेक्शन्स जीअं एक्ज़ीमा या खुश्की जहिड़नि मसइलनि खे फौरी हल करे थो। सूफ़ जे सुर्के में केतिरा ई अहम विटामिन्स, मादनियात हूंदा आहिनि, जेके खल खे सेहतमंद रखण में मददगार साबित थियनि था। ही खल खे मॉइस्चराइज़ करण जो कमु कनि था। अहिड़ी रीति खल नरम थी वञे थी। जिस्म में पघर जे नतीजे में बैक्टीरिया वधण लॻंदी आहे, जेका जिस्म में बुई जो सबबु बणिजंदी आहे। सुर्को जीअं त जीतमार ख़ासियतूं रखे थो, इन लाइ बैक्टीरिया जे ख़ात्मे सां जिस्म जी बुई खे बि ख़तम करे छॾे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk